नाज़रीन हाणे अव्हांखे ॿुधाईंदासीं ठटे जे सकाफ़ती विरसो करार ॾिनल क़दीमी गुजराती स्कूल ते कब्ज़े जी ख़बर केटीएन न्यूज़ ते नशर थियण खां पोइ इंतज़ामिया जागी पई। जॾहिं त कब्ज़ो कंदड़ पठाण फरार थी विया आहिनि। ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। ठटे मां डीसी ठटो पुलिस समेत गुजराती स्कूल पहुतो। इंतज़ामिया जे पहुचण ते कब्ज़ागीर फरार थी विया आहिनि। अपडेट लाइ राब्तो कयो आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब। जी ठटे में ठटे जे तारीख़ी जेका गुजराती स्कूल जेका दरसो तदरीस जो समा दौर खां वठी जेको आहे मरकज़ रहियो आहे। समा दौर टालपुरनि वारे दौर ऐं कलोड़ा दौर में जेको आहे मदरसा तौर ते जेको दरसो तदरीस जो मरकज़ रहियो। उन खां पोइ अंग्रेज़नि जे दौर में गुजराती स्कूल जो उनखे दर्जो ॾिनो वियो। हिन वक़्तु तारीख़ी शाहकार इमारत आहे जंहिंखे ॿिनि कुबनि वारी तारीख़ी इमारत डिक्लेयर करे उनजी जेका हिकु विरसो करार ॾिनो वियो आहे। उन ते राति विच में जेके कब्ज़ागीर जेके पठाण गैर मक़ामी पठाण आहिनि उन्हनि कब्ज़ो करे राति विच में पिक्चर लॻाए कब्ज़ो करे जेको आहे वेही रहिया हुआ ऐं कब्ज़ो करे प्लाट खपाइण लाइ उन जेका इंतिहाई अहम प्लाट आहे उन ते कब्ज़ो करे वरितो। उन मामले ते केटी न्यूज़ ते ख़बर ब्रेक थियण खां पोइ डीसी ठटो उस्मान तनवीर मामले जो नोटिस वरितो। नरगो मामले जो नोटिस वरितो पर डीसी ठटो उस्मान तनवीर पाण जेका कब्ज़े वारे हंधि पहुची उन मामले हंधि जो जाइज़ो वरितो। जंहिंखां पोइ पुलिस ऐं जेके रेवेन्यू इंतज़ामिया आहे मुख़्तियार कार ठटो आहे एसपी सर्वेयर आहे उन्हनि जे हिदायत कई वई आहे। उन्हनि जेको आहे पहुची सूरताल जो जाइज़ो वरितो आहे ऐं स्केच तयारु कयो पियो वञे नक्शो तयारु कयो पियो वञे हिन कब्ज़े वारे हंधि जो कब्ज़े वारे प्लाट जो। हिन डीसी जे पहुचण खां अॻिते जेके कब्ज़ागीर आहिनि जेके पठाण उहे भॼी फरार थी विया आहिनि ऐं कब्ज़ो हिन वक़्तु जेको रेवेन्यू इंतज़ामिया ख़ाली कराए छॾियो आहे। मुख़्तियार कार ठटो सां ॻाल्हि ॿोल थी आहे। डीसी ठटो सां उन चवण ते कब्ज़ो कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हीअ रिकॉर्ड में जेको आहे म्यूनिसिपल कमेटी जी जेका आहे 1200 गज़ जेका एराज़ी आहे उहा जेका स्कूल जी प्रॉपर्टी आहे तंहिं करे उनखे म्यूनिसिपल कमेटी जे नाले आहे। उनखे कब्ज़े खे म्यूनिसिपल छॾाए म्यूनिसिपल कमेटी जे हवाले कयो पियो वञे इंतज़ामिया जे ऐं उन सां गॾोगॾु म्यूनिसिपल कमेटी ठटो ऐं आर्कियोलॉजी खाते ठटो खे इंतज़ामिया पारां लिखियो पियो वञे त उनजी नरगो मालिकी कई वञे पर उनखे कंपाउंड वाल ॾेई उनखे सेफ कयो वञे। हिन जे आसपास में केतिरा ई कब्ज़ा थियल आहिनि पर ख़ासि तौर ते जेके बासूर जेके कब्ज़ागीर राति विच में अची कब्ज़ो करे वरितो पठाणनि उन्हनि बिल्कुलु जेके हिनजी वॾे हिसे खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणे छॾियो आहे। टेक्सचर ऐं हेवी मशीनरी लॻाए हिनखे कब्ज़े हेठि आणे छॾियो हो ऐं गुजराती स्कूल जी जेका बिल्कुलु हेठियूं प्लंथ ताईं उन्हनि कब्ज़ो करे वरितो हो। हिन वक़्तु कब्ज़े ताईं उहे फरार थी विया आहिनि। जेके हिननि जे ख़िलाफ़ हाणे कहिड़ी कार्रवाई थिए थी उहो ॾिसणो आहे पर डीसी ठटो जे मामले ते नोटिस वठण खां पोइ कब्ज़ागीर फरार थी विया आहिनि। कब्ज़ो ख़ाली थी वियो आहे। मुख़्तियार कार ठटे जी चवणु आहे त उन हवाले सां स्केच तयारु कयो पियो वञे ऐं उन हवाले सां बाक़ाइदा तौर ते उनजी सरज़मी ते वञी जेको कब्ज़ो जेको आहे म्यूनिसिपल इंतज़ाम में हवाले कई वेंदी। जॾहिं त ठटे जे सुजान धुरियुनि में सुजान इल्मी अदबी ऐं सियासी समाजी धुरियुनि में सख़्तु कावड़ जी लहर छायल आहे। सुभाणे ठटे में हिकु वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो ठटे जे धुरियुनि जे पारां बि रिथियल आहे बासुर ऐं पठान जे जे तारीख़ी माॻ ते कब्ज़े वारे मामले ते। जी महबूब रोही तफ़सील लाइ अवां जी वॾी महिरबानी। इस्लामाबाद वठी हलंदासीं जिते